नाज़रीन वाक़े ख़बर खां आगाह कंदा हलूं त जैकमाबाद भरिसां सदर थाणे जी हद में टालानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। नाज़रीन वाक़े हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त जैकमाबाद भरिसां सदर थाणे जी हद में टालानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर राशिद खारानी। जी राशिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सदर थाने जी हद बकापुल वटि टालानी बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो ऐं फायरिंग सबब 3 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि। पुलिस वाक़िआ हंधि पहुची करे लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन सिलसिले में SHO अख्तर अली अबड़ो सां ॻाल्हि थी आहे। उन जो इहो चवणु आहे टालानी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हुयो, तंहिं सबब सुबुह फायरिंग थी आहे ऐं 3 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में पुलिस वारो ग़ुलाम मुस्तफ़ा टालानी, संदसि भाउ ग़ुलाम क़ादिर टालानी ऐं मासात अमानुल्लाह टालानी मारिजी विया, जिन जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त एॾे वॾे वाक़िए खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल छायल आहे। जी।